रेडियो पाकिस्तान हैदराबाद जीजी ज़रीना बलोच जे जनम जे हवाले सां फीचर पेश कजे थो। हथें गुल मेहंदी पेरें गुल मेहंदी हथें गुल मेहंदी पेरें गुल मेहंदी आई लाल लिंगन खे आयाड़ियो मुंहिंजो कालूं कर थो कांगुल में मुंहिंजो कालूं कर थो रूह चवेड़ी मुंहिंजे अंगण बारो चो आयो नी हथें गुल मेहंदी पेरें गुल मेहंदी हथें गुल मेहंदी पेरें गुल मेहंदी। जीजी ज़रीना बलोच 29 दिसंबर 1937 ते ॻोठ अलादाद चंड में पैदा थी। संदसि असल नालो जीजीअ जो आमना हो। संद जा माण्हू इज़त मां खैंसि जीजी जे लक़ब सां सॾींदा हुआ। पाण बहितरीन गुलकारा लेखका सदाकारा रही आहे। ज़रीना बलोच इब्तिदाई तालीम काज़ी अब्दुल क़यूम स्कूल हैदराबाद मां हासिल कई। सिंधी फाइनल जो इम्तिहान पास कयो ऐं बाद में मैट्रिक ऐं आलिम फाज़िल जा इम्तिहान पास कया। मौसीक़ी जी दुनिया में 1960 ईस्वीअ में क़दम रखियो। राग जी सिख्या उस्ताद मोहम्मद जुमन खां हासिल कई ऐं रेडियो पाकिस्तान हैदराबाद ते संदसि पहिरियों रिकॉर्ड मोहम्मद ज़मा शाह जी काफ़ी रिकॉर्ड थी। उन खां पोइ हूअ फ़न जी ॾाकण जा ॾाका निहायती कामयाबीअ सां तय कंदी रही। जीजी पंहिंजे लोक गीतनि ऐं सहरनि में सिंधी सकाफ़त खे जंहिं नमूने सां उजागर कयो, सचपच त उहो संदसि वॾो कारनामो हो। मोर थोटले राणा मोर थोटले राणा राणा मोर भले थोटले गुजर जो राणा राणा मोर भले थोटले गुजर जो मोर थोटले राणा मोर थोटले राणा मोर थोटले। ज़रीना बलोच टेलीविज़न ते पिणु लोक गीतनि जा 7 प्रोग्राम रिकॉर्ड कराया जिन बेहद मक़बूलियत माणी। ज़रीना बलोच हिकु बहितरीन अदाकारा पिणु हुई। टेलीविज़न ऐं रेडियो ते मुख़्तलिफ़ ड्रामनि में संदसि किरदार लाफ़ानी रंग भरिया हुआ। 1974 खां टीवी जे ड्रामनि में कमु करणु शुरू कयो ऐं संदसि पहिरियों ड्रामो ज़ीनत हो। सदाकारी जे मैदान में रेडियो पाकिस्तान जा सवें ड्रामा संदसि आवाज़ जी सूंहं सां संवारियल आहिनि। 1975 खां 77 ताईं रेडियो पाकिस्तान तां औरतुनि लाइ ख़ासि प्रोग्राम सरतिन सथ पिणु कयो। जीजी ज़रीना बलोच जी शख़्सियत घण रुखी रही। गुलकारा सदाकार सां गॾु हिकु बहितरीन लेखका ऐं सुजाग ज़हन रखंदड़ औरत हुई। जीजी ज़रीना बलोच जी पहिरीं कहाणी जीजीअ जे नाले सां 1966 में रूह रिहाण में छपी। ॿी कहाणी 1967 में सुहिणी रिसाले में छपी। संदसि कहाणियुनि जो मजमूओ तुंहिंजी ॻोल्हा तुंहिंजूं ॻाल्हियूं जे नाले सां छपियल आहे। जीजी ज़रीना बलोच कुझु कहाणियुनि जा तर्जुमा बि कया। जीजी ज़रीना बलोच बाबति ज़ेब सिंधी साहब जो चवणु आहे त जीजी ज़रीना बलोच जे लाइ मां माज़ीअ जो सीगो इस्तेमालु न कंदुसि, छो त जेके माण्हू पंहिंजे देश ऐं देशवासियुनि लाइ सोचींदा आहिनि, उन्हनि जे लाइ कमु कंदा आहिनि, उहे कॾहिं बि माज़ीअ जो हिसो न आहिनि बणिबा। ज़रीना बलोच न फ़क़ति तमामु वॾी सिंगर हुई, पर साॻे वक़्तु उहा ड्रामा आर्टिस्ट बि हुई, कॉम्पेयर बि हुई ऐं कहाणीकार बि हुई। ज़रीना बलोच रेडियो ऐं टेलीविज़न ते बेशुमार गीत ॻाया, केतिरनि ई ड्रामनि में कमु कयो। रेडियो पाकिस्तान हैदराबाद जे प्रोग्राम सुबह मेहराण जी कॉम्पेयरिंग कई, रेडियो जे लाइ गीतनि भरियूं कहाणियूं ऐं साॻे वक़्तु सिंधी अदब खे केतिरियूं बहितरीन कहाणियूं ॾिनियूं। हुन हिकु कहाणी लिखी हुई जंहिंजो उनवान हुयो जीजी। जॾहिं हुन उहा जीजी कहाणी लिखी त उहा कहाणी हुनजो अहिड़ी सुञाणप बणिजी वई जो ज़रीना बलोच जे नाले सां उहो मुक़दस लफ़्ज़ जीजी शामिलु थी वियो। अॼु असां हुनखे जीजी ज़रीना बलोच चऊं था पिया। त उहा जीजी जंहिं बेशुमार लोक गीत ॻाया ऐं एॾा सरायता ॻाया जो मूं सिंधी औरतुनि खे शादियुनि जे मौक़े ते संदसि गीत ॻाईंदे ॿुधो। लोक गीतनि खां सवाइ हुन जदीद शाइरी बि ॻाई। शेख अयाज़ खां वठी केतिरनि नौजवान शाइरनि खे हुन ॻायो ऐं हुन जी गायकीअ जो हिकिड़ो पंहिंजो मुनफ़रिद अंदाज़ हुयो। जीजी ज़रीना बलोच फ़नकार खां अलावा ज़ाती हैसियत में बि बेहद कुर्बायती ऐं प्यार कंदड़ औरत हुई। जीजी ज़रीना बलोच पंहिंजे फ़न जे हवाले सां असांजे दिलनि में जीअंदी रहंदी। असां हुनखे कॾहिं बि विसारे न सघंदासीं, छो त सिंध जे आर्ट ऐं अदब जो अहिड़ो किरदारु आहे
जेको सदा सलामत रहंदो। जी ज़रीना बलोच पंहिंजी हयाती में ख़ूब मञता माणी केतिरनि ई इनामनि एज़ाज़नि सां नवाज़ियो वियो, जिन में जीवन रंग एवॉर्ड, मारवी इनाम, सखा एवॉर्ड, शहबाज़ एवॉर्ड, वहीद मुराद एवॉर्ड ऐं शाह अब्दुल लतीफ़ एवॉर्ड शामिल आहिनि। जी ज़रीना बलोच जा केतिरा ई कलाम रेडियो पाकिस्तान हैदराबाद तां मुख़्तलिफ़ प्रोग्रामनि में वॼंदा रहनि था। जी ज़रीना बलोच 1960 में टीचर्स ट्रेनिंग कॉलेज फॉर वीमन हैदराबाद में मास्तराणी मुक़ररु थी। यूनिवर्सिटी मॉडल स्कूल में पिणु पढ़ायाईं। 36 साल तालीमी ख़िदमत करे 1996 में रिटायर थी। संदसि इहा ख़िदमत वाखाण लाइक़ु आहे। जी ज़रीना बलोच न सिर्फ़ लोकगीत ॻाया पर उन जूं धुनूं बि कंपोज़ कयूं। जी ज़रीना बलोच पाकिस्तान खां ॿाहिरि अमेरिका, बर्तानिया, दुबई, कैनेडा में बि फ़न जो मुज़ाहिरो कयो। रेडियो हैदराबाद ते प्रोड्यूसर अनवर बलोच केतिरा ई लोकगीत रिकॉर्ड कया। लोकगीतनि खां सवाइ हिन मुख़्तलिफ़ सूफ़ी तोड़े जदीद शाइरनि जा कलाम बि ॻाया। सभिनी खां वधीक शेख अयाज़ जा कलाम ॻाया। बेखबर नाहे पर मरण खां पोइ, बेखबर नाहे पर मरण खां पोइ, तोसां गॾु ॼण जूं हसरतूं रहंदियूं, तोसां गॾु ॼण जूं हसरतूं रहंदियूं। बेखबर नाहे पर मरण खां पोइ, जामुनी ना रहे रहे न रहे, जामुनी ना रहे रहे न रहे, जामुनी ना रहे रहे न रहे, जामुनी ना रहे रहे न रहे। मुंहिंजे अखड़ियुनि जूं आदतूं रहंदियूं, मुंहिंजे अखड़ियुनि जूं आदतूं रहंदियूं, तोसां गॾु ॼण जूं हसरतूं रहंदियूं, तोसां गॾु ॼण जूं हसरतूं रहंदियूं। बेखबर नाहे पर मरण खां पोइ, बेखबर नाहे पर मरण खां पोइ, तोसां गॾु ॼण जूं हसरतूं रहंदियूं। ऐं आख़िरकार जी ज़रीना बलोच 25 अक्टूबर 2005 जी राति ते हिन फ़ानी दुनिया खे अलविदा कयो। रेडियो पाकिस्तान हैदराबाद जी ज़रीना बलोच जे जनम जे हवाले सां फीचर पेश कयो वियो। मेज़बान ऐं प्रोड्यूसर जिब्रान ज़ेब। पेशकेश रेडियो पाकिस्तान हैदराबाद।